लाड़काने शहर में ट्रैफिक पुलिस की गुंडागर्दी उरूज ते पहुंची वई। सरेआम रिश्वत की बाजार गरम करे छड़ी, जड॒हिं त मौक़े वारदात ते करप्शन की रिकॉर्डिंग कंदे यूनियन ऑफ सोशल मीडिया सैटेलाइट सिंध के मरकज़ी ऑर्गेनाइज़र सिकंदर मुगेरी के मथां राष्ट्रीय ट्रैफिक पुलिस एहलकार फज़ल उर्फ बग्गू शेख हमलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में लाड़काने शहर की बेबाक सहाफ़ी सिकंदर मुगेरी के एंड्रॉइड मोबाइल फोन भरी पई ऐं अधु तोले की सोनी चेन पिण किरी पई। इन खां अलावा हमले दौरान सहाफ़ी सिकंदर मुगेरी मामूली ज़ख्मी पिण थी पियो। इन हवाले से यूनियन ऑफ सोशल मीडिया सैटेलाइट सिंध के अॻवाननि मुजाहिद मीरानी, मेहरबान अबड़ो हाजन कोरेजो ऐं मेंबरनि में आबिद जोयो रमीज़ शेख ऐं ॿियनि रिश्वतखोर ट्रैफिक पुलिस एहलकार के अहिड़े किरियल अमल की सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे IG सिंध DIG लाड़काणो SSP लाड़काणो खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द मामले जो नोटिस वठी करप्ट ट्रैफिक एहलकार खिलाफ़ FIR दाख़िल कई वञे ऐं सहाफ़ी सिकंदर मुगेरी के थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे, न त ॿी सूरत में यूनियन ऑफ सोशल मीडिया सैटेलाइट सिंध के प्लेटफॉर्म तां समूरी सिंध में एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।